इते अहम ख़बर ॾियूं पिया। कराची में सिंध हुकूमत के नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की तकरीब थी। नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की लागत 51.6 अरब रुपया है। मुआहिदे ते सहियूं कई वियूं आहिनि। मनसूबे तहत थरकोल ब्लॉक से 1650 मेगावाट बिजली बनाने में मदद मिलंदी। उमर सूमरो जो इहो चवण हुयो। अहम ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। कराची में सिंध हुकूमत जी नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की तकरीब थी है। नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की लागत 51.6 अरब रुपया है। मुआहिदे ते सहियूं कई वियूं। मनसूबे तहत थरकोल ब्लॉक से 1650 मेगावाट बिजली बनाने में मदद मिलंदी। उमर सूमरो जो इहो चवण हुयो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। कराची में सिंध हुकूमत जी नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की तकरीब थी है। नबीसर टू वेझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट की लागत 51.6 अरब रुपया है। मुआहिदे ते सहियूं कई वियूं आहिनि। मनसूबे तहत थरकोल ब्लॉक से 1650 मेगावाट बिजली बनाने में मदद मिलंदी। उमर सूमरो जो इहो चवण हुयो।